अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंद जी कारी साईअ सबब बचलपुर भरिसां केतिरनि ई ॻोठनि जा ॻोठाणा मौत जे मुंहं में हलिया विया। पीअण जे पाणीअ लाइ RO प्लांट लॻाइण लाइ साञा वंद धुरियूं साथ ॾियनि त जीअं वधीक ज़िंदगियूं मौत जे मुंहं खां बचाए सघूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार समाजी अॻवान रेस मियां इमरान उन्नड़ प्रेस क्लब नवाब अलीमंद जे चूंडियल बॉडीअ खे वाधायूं ॾियण दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो। हुन चयो त बचलपुर भरिसां जर जो पाणी ज़हरीलो आहे, जंहिंखे वापरण सबबि समी ॻोठाणा हेपाटाइटिस B ऐं C जो शिकार थी मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। RO प्लांट लाइ 20 लख जो ख़र्चु आहे। उन लाइ साञा वंद धुरियूं मुंहिंजो साथ ॾियनि जीअं त RO प्लांट लॻाए सघिजे। नवाब अलीमंद अस्पताल लाइ एम्बुलेंस ऐं गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल लाइ फर्नीचर जी खोट पूरी करण लाइ साञा वंद धुरियुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। उन ई मौक़े ते प्रेस क्लब नवाब अलीमंद सतह खे यूसुफ रिंद सदर, कादिर बख्श खोरखानी जनरल सेक्रेटरी, एजाज संगरा खजांची, आकाश लाखो प्रेस सेक्रेटरी, सहाफ़ी ज़फर चांडियो खे समाजी ख़िदमत ते ख़ैराज तहसीन पेश कंदे अजरक ऐं गुलनि जे हार जा तोहफ़ा पिण पेश कया। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।